जय झूलेलाल दोस्तों। अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदसि इडली सांभर, उन सां गॾु चटनी बि बिल्कुलु होटल वांगुरु ठहंदो। इहो सभिनी जे घर में इडली सांभर ठहंदो आहे, पर सभिनी खे इहा शिकायत हूंदी आहे त असांजो सांभर जेको आहे होटल वांगुरु नथो ठहे पियो। त अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदसि कीअं असां सॉफ्ट स्पंजी इडली ठाहियूं और उन सां गॾु होटल वारो सांभर ठाहियूं जेको खटो मिठो और टेस्टी हूंदो आहे। और उन सां गॾु असां ठाहींदासीं नारेल जी चटनी। यूट्यूब ते पहिरियों दफ़ो इडली सांभर जी रेसिपी सिंधीअ में पसंदि अचेव त ज़रूरु लाइक कजो और पंहिंजे माइटनि सां शेयर कजो। जय झूलेलाल दोस्तों, मां मुस्कान आहूजा और तव्हांजो स्वागत आहे मुंहिंजे चैनल हुनर मुस्कान का सिंधी ते। अचो त रेसिपी शुरू कयूं था। सभिनी खां पहिरियों ठाहींदासीं असां इडली। त इडली जो अटो असां घर में ई ठाहींदासीं। उन जे लाइ असांखे खणणा आहिनि बॉइल्ड राइस, जंहिंखे इडली राइस बि चइबो आहे। 3 कोप खणणा आहिनि। इन जो रेशो फिक्स हूंदो आहे 3:1, यानी 3 हिसा चांवर खणणा आहिनि और 1 हिसो दाल खणणी आहे। त अॻियां मां तव्हांखे ॿुधाईंदसि कहिड़ी दाल खणणी आहे। 3 कोप बॉइल्ड राइस खणणा आहिनि। इडलीअ जा चांवर जेके आहिनि उन्हनि खे चङी तरह धोई करे असां पुसाए रखंदासीं। त मां इनखे चङी तरह साफ़ु करे वरितो आहे और पाणी भरे इनखे रखियो आहे। हाणे ॿियो बासण हिकिड़ो खणंदासीं। उन में विझंदासीं असां माए जी दाल, जंहिंखे असां उड़द दाल चवंदा आहियूं। 1 कोप खणणो आहे। जीअं मां ॿुधायो 3:1 जो हूंदो आहे इहो। त 3 हिसा असांखे चांवर खणणो आहे और 1 हिसो जेको आहे दाल खणणी आहे। त 1 कोप असां दाल खणंदासीं। इनखे चङी तरह साफ़ु करे वठंदासीं। उन में विझणो आहे 1 चमचो हुरबो, यानी मेथी दाना। सभु साफ़ु करे पाणी विझी इनखे असांखे 8 कलाक पुसाए रखिणो आहे, या सॼी राति। ॾिसो हीअ 8 कलाक मां पुसायो आहे। हाणे इनखे पीसणो आहे। त पीसण खां पहिरियों बि असां इनखे धोई वठंदासीं, उन खां पोइ पीसणो आहे। त चांवर जेके आहिनि उन्हनि खे पीसण में टाइम लॻंदो आहे। त पहिरियों चांवरनि खे पीसींदासीं असां। चांवर ऐं दाल ॿिन्ही खे अलॻि अलॻि पीसणो आहे। पुसाइणो बि अलॻि अलॻि आहे और पीसणो बि अलॻि अलॻि आहे। चांवर विझी करे उन में थोरो सो पाणी विझणो आहे और इनखे असांखे पीसणो आहे बिल्कुलु सन्हो। हिकु बैच खे पीसजण में लॻभॻि 7-8 मिंट लॻंदा आहिनि। सो हिन तरह पीसणो आहे। सफ़ा पाणी पाणी नाहे करिणो। अहिड़ी तरह सभु चांवर असां पीसे वठंदासीं। चांवर पीसजी वेंदा, उन खां पोइ असां पीसींदासीं दाल। चांवरनि खे पीसण में वधीक टाइम लॻंदो आहे, पर दाल जेका आहे फटाफट पीसजी वेंदी आहे। त साॻे नमूने दाल खे चङी तरह धोई करे असां खणंदासीं मिक्सी जार में। उन में गॾु विझंदासीं पाणी। पाणी हमेशह थोरो थोरो करे विझणो आहे, जीअं पीसजण जेतिरो पाणी थिए। अगरि इहो बैटर जेको आहे असांजो शिडो ठही वेंदो त असां इनखे घाटो न करे सघंदासीं, पर हा अगरि घाटो हूंदो त असां हिन में थोरो पाणी मिलाए सघंदा आहियूं वरी। त उहो असांखे ध्यानु रखिणो आहे। थोरो थोरो पाणी विझी करे ई असांखे पीसणो आहे इनखे। दाल पीसजी वञण खां पोइ इनखे असां मिलाईंदासीं चांवरनि वारी पेस्ट में ई। पुसाइणो अलॻि अलॻि आहे, पीसणो अलॻि अलॻि आहे, पर पीसण खां पोइ ॿिन्ही खे गॾु करे हिक ई बासण में विझंदासीं। गॾु विझंदासीं लूणु और चङी तरह मिक्स करिणो आहे, जीअं दाल ऐं चांवरनि जी पेस्ट चङी तरह मिक्स थी वञे। चङी तरह मिक्स करण खां पोइ असां इनखे फर्मेंटेशन लाइ रखंदासीं। त फर्मेंटेशन लाइ मां इन्हनि खे 2 बासणनि में विझी रही आहियां अलॻि अलॻि। ॾिसो बासण जेको आहे फुल भरियल न हुअणु खपे, छाकाणि फर्मेंटेशन खां पोइ इहो बैटर वधंदो आहे और कंसिस्टेंसी हिन तरह हुअणु खपे। ॾिसो इहो घाटो बि आहे ऐं फ्लोइंग बि आहे, इन खां शिडी न हुअणु खपे। इनखे ढके करे असां सॼी राति रखंदासीं फर्मेंटेशन लाइ, या घटि में घटि 8 कलाक। ॾिसो 8 कलाकनि खां पोइ असांजो अटो जेको आहे केॾो सुठे सां तयारु थी वियो आहे। केॾी सुठी फर्मेंटेशन आई आहे। फर्मेंटेशन जे लाइ जेको टाइम लॻंदो आहे, अगरि थधि आहे त उन में थोरो टाइम वधीक लॻंदो आहे और गर्मियुनि में इहा फर्मेंटेशन जाम जल्दी थी वेंदी आहे। त उहो असांखे ध्यानु रखिणो आहे। इहो असांजो अटो रेडी थी वियो आहे। त हिन मां थोरो सो अटो मां अलॻि करे खणी रही आहियां। हिन में थोरो सो इनखे घुमाए करे असां हिन मां ठाहींदासीं इडलियूं। ॾिसो अटो अगरि असां बराबरि फर्मेंटेशन कयल ठाहियूं था पिया त इन में असांखे बेकिंग सोडा विझण जी बिल्कुलु बि ज़रूरत न आहे।
इनखे असां ग्रीस कयल ट्रे में विझंदासीं और इडली स्टैंड में इनखे असां स्टीम कंदासीं त असांजूं बढ़िया सी इडलियूं तैयार थी वेंदियूं। 10 खां 12 मिंट हिक स्टैंड खे तैयार थियण में लॻंदा। पहिरियों बाहि तेज़ रखणी आहे, उन खां पोइ घटि बाहि ते इनखे असांखे सिजाइणो आहे और हल्को थधो थियण खां पोइ ई हमेशह इडलियूं कढजनि। ॾिसो असांजूं इडलियूं केॾियूं सॉफ्ट और स्पंजी ठहियूं आहिनि। बिल्कुलु इहो घर जो अटो आहे। ॾाढी सॉफ्ट और स्पंजी इडलियूं। और ध्यानु रहे स्टैंड मां जेॾी महिल असां इडलियूं कढूं था पिया त उनखे हल्को थधो थियण खां पोइ ई कढणो आहे त असांजूं इडलियूं जेके आहिनि बराबरि निकिरंदियूं। हाणे इडली तैयार थी वियूं। हाणे इन जे लाइ ठाहींदासीं असां बिल्कुलु रेस्टोरेंट वारो सांभर। त उन जे लाइ पहिरियों हिकु बासण खणंदासीं, उन में विझंदासीं 1 कोप तुअर जी दाल। इनखे पहिरियों असांखे धोई पुसाए रखिणो आहे लॻभॻि अधु कलाकु। जेसिताईं इहा पुसजे तेसिताईं असां सांभर जे मसाले जी तयारी था कयूं, छाकाणि त इहो मसालो असां घर जो ई ठाहींदासीं। त हिकु तई खणंदासीं, उन में विझंदासीं तेल, अधु चमचो हिंग विझंदासीं इन में। इन खां पोइ इन में विझंदासीं 1 चमचो और यानी राई, सभिनी जी मापूं मां लिखियूं आहिनि। 1 चमचो जीरो, 1 चमचो हुरबो यानी मेथी दाना, सॼा धाणा 1 वॾो चमचो आहे, 1 चमचो उड़द दाल माए जी दाल, 1 चमचो चणनि जी दाल, कारा मिर्च 10 खां 15, कड़ी पत्तो विझंदासीं इन में 10 खां 15, 8 खां 10 कलियूं थूम जूं विझणियूं आहिनि, कश्मीरी ॻाढ़ा मिर्च 5-6, ताज़ो कटियल नारियल 2 इंचनि जे क़रीब आहे इहो, 1 इंच अदरक, 1 बसर रफली चॉप करे विझंदासीं। ये सभु शयूं विझण महिल गैस जेका आहे बिल्कुलु धीमी बाहि ते रखिणो आहे और इनखे धीमी बाहि ते ई सेकणो आहे जीअं इहे सभु सड़नि न। जीअं बसर जो कलर चेंज थी वेंदो उन खां पोइ असां गैस बंदि कंदासीं। त धीरे बाहि ते इनखे घुमाईंदो रहणो आहे। ॾिसो बसर जो कलर जेको आहे हल्को हल्को बदिलजी वियो आहे, गुलाबी थी वियो आहे इहो। त गैस खे बंदि कंदासीं, मसाले खे थधो करे इनखे खणंदासीं मिक्सी जार में और इनखे असांखे पीसणो आहे। त पीसण जे लाइ थोरो सो पाणी विझंदासीं इन में जीअं इनजी हिकु पेस्ट तयारु थी वञे। इहो असांजो मसालो तयारु थी वियो आहे। जंहिंमां असां ठाहींदासीं सांभर। त इहो मसालो ठाहे करे असां रखंदासीं। पहिरियों दाल पुसाईसीं, मसालो ठाहियोसीं, हाणे गिदामड़ीअ खे पुसाए रखंदासीं असां। त 1 कप खणंदासीं, उन में 2 चमचा लॻभॻि गिदामड़ी विझणी आहे और इनखे असांखे धोई करे पुसाए रखिणो आहे। जेसिताईं गिदामड़ी पुसे हाणे हिकु बासण खणंदासीं, उन में विझंदासीं तेल, 4-5 चमचा तेल विझी उन में 1 चमचो और यानी राई विझणी आहे, 1 चमचो जीरो विझणो आहे, 2 सावा मिर्च, उन सां गॾु विझंदासीं असां सन्हो कटियल नारियल। तव्हां चाहियो त कद्दूकश कयल बि नारियल विझी सघंदा आहियो, पर ताज़ो नारियल हुअणु खपे, डूंगी न इस्तेमालु करणी आहे। इनखे थोरो सो भुञंदासीं असां। इन खां पोइ असां इन में विझंदासीं बसर। बसर खे कटण महिल ध्यानु रखिणो आहे, उन जूं लंबू लंबू फाड़ियूं कट करणियूं आहिनि। त हिकु वॾो बसर मां खयो आहे हिते। बसर खे थोरो सो गुलाबी कंदासीं। उन खां पोइ असां इन में विझंदासीं टमाटो। त हिते मां 3 टमाटा खया आहिनि, उन्हनि खे असां रफली कट करे विझंदासीं और टमाटे खे सिझण ॾींदासीं।
अधु सिजी वेंदो टमाटो इन तरह त इन खां पोइ असां इन में विझंदासीं सुका मसाला। ॾिसो टमाटो अधु कचो पको सिजी वियो आहे त इन में लूणु विझंदासीं पहिरियों, हैड ऐं ॻाढ़ा मिर्च हिकु हिकु चमचो विधा आहिनि। हैड ऐं ॻाढ़ा मिर्च मां इनखे चङी तरह मिक्स कंदासीं। हाणे असां इन में विझंदासीं भाॼियूं। होटल में जेको सांभर मिलंदो आहे त उन में भाॼियूं पियल हूंदियूं आहिनि, उन सां ई इन में बढ़िया सी टेस्ट ईंदी आहे। त हिते मां सिङियूं, पेठो यानी पम्पकिन, उन खां पोइ विझंदासीं असां इन में लौकी जंहिंखे असां कद्दू चवंदा आहियूं। हिकु हिकु कप खयों आहिनि सभु। इन्हनि खे चङी तरह मिक्स करिणो आहे। टमाटो सिजी वेंदो, थोरो थोरो तेल निकिरणु चालू थी वेंदो त असां इन में विझंदासीं पाणी। लॻभॻि 2 लीटर इन में पाणी विझणो आहे। हाणे इनखे बॉइल करण लाइ रखिणो आहे। जेसिताईं इहो बॉइल थिए तेसिताईं असां दाल खे सीटी हणाईंदासीं। त दाल खे धोई करे कुकर में खणंदासीं और उन में पाणी विझी करे थोरी सी विझंदासीं हैड ऐं थोरो सो तेल यानी 1 चमचो तेल विझणो आहे। 2 खां 3 सीटियूं लॻाए करे दाल खे सिजाइणो आहे। तव्हां चाहियो त इहा दाल पहिरियों बि बॉइल करे रखी सघंदा आहियो। मां हिते गॾु गॾु करे रही आहियां। 3 सीटियूं लॻाए मां दाल खे सिजायो आहे त इनखे हाणे मंदीअड़े सां विलोड़ींदासीं। तव्हां चाहियो त ब्लेंडर जो बि इस्तेमालु करे सघंदा आहियो। हिते इन तरह दाल असांजी तयारु थी वई आहे। हेॾे भाॼियूं बि असांजूं सिजणु चालू थी वियूं आहिनि। इन में हिकु बॉइल अची वियो आहे। बाहि खे सिम करे भाॼियुनि खे सिजाइणो आहे। लॻभॻि 60 खां 70% असांजूं भाॼियूं सिजी वेंदियूं। उन खां पोइ असां इन में दाल ऐं मसालो मिलाईंदासीं। त ॾिसो असांजूं भाॼियूं लॻभॻि अध खां मथे सिजी चुकियूं आहिनि। त इन में असां जेको मसालो ठाहे रखियो होसीं उहो मसालो विझंदासीं। इन में सॼो मसालो विझणो आहे। और इन सां जेको सांभर ठहंदो एॾो बढ़िया ठहंदो आहे। चङी तरह मिक्स कंदासीं जीअं इन में मसाले जा ॻोढ़ा न रहनि। इन खां पोइ असां जेका दाल ठाहे रखी आहे उहा दाल बि इन में विझंदासीं। दाल विझण खां पोइ इनखे चङी तरह मिक्स करिणो आहे और ध्यानु रहे कुझु बि ॻोढ़ा हिन में न हुजनि। और इहो सांभर ॾाढो बढ़िया ठहंदो आहे। ॾिसो हीअं ॻोढ़ा हुजनि त चमचे सां या ईअं ई इनखे मैश करिणो आहे चङी तरह। हाणे इन में विझंदासीं अधु कोप ॻुड़ु। लॻभॻि 100 ग्राम जे क़रीब आहे। तव्हांखे घटि मिठो खपे त थोरी ॻुड़ जी क्वांटिटी घटाए सघंदा आहियो। इन खां पोइ विझंदासीं असां गिदामिड़ी जेका असां पुसाए रखी हुईसीं। उनखे चङी तरह मैश करे उन जो पाणी विझणो आहे। इनखे चङी तरह मिक्स करे बॉइल कंदासीं। हाणे इन जे मथां लॻाईंदासीं तड़को। त तड़के पैन में थोरो सो विझंदासीं तेल और कड़ी पत्तो और सॼा ॻाढ़ा मिर्च, कश्मीरी ॻाढ़ा मिर्च खया आहिनि मां हिते, थोरी सी हिंग, चङी तरह मिक्स कंदासीं और इहो गर्मा गर्म तड़को विझंदासीं असां सांभर जे मथां जंहिंसां बढ़िया सी ख़ुशबू ईंदी। इहो असांजो सांभर जेको आहे तयारु थी वियो आहे। ॾाढो टेस्टी, ॾाढो डिलीशियस आहे। बिल्कुलु रेस्टोरेंट वांगुरु। त इहो ज़रूरु ठाहे ॾिसजो और मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त तव्हांखे इहो सांभर कीअं लॻो। सांभर तयारु थी वियो। हाणे ठाहींदासीं असां चटनी। हिकु तई खणंदासीं, उन में थोरो सो तेल विझी करे 3 चमचा इन में असां विझंदासीं चणनि जी दाल और उनखे असांखे थोरो सो फ्राए करिणो आहे। चाहियो त इनखे डीप फ्राए बि करे सघंदा आहियो, पर मां हिते शैलो फ्राए करे रही आहियां। हल्को हल्को सुनहरी कलर थी वेंदो दाल जो त इन खां पोइ असां इन में विझंदासीं मुङेरा। धीरे बाहि ते ई इनखे असांखे करिणो आहे। 2 चमचा इन में मुङेरा विझंदासीं।
इहा चटनी जेका आहे ॾाढी बढ़िया ठहंदी आहे। इन सां गॾु असां हिन में विझंदासीं थूम 8-10 कलियूं, अदरक 1 इंच, 1 बसर और नारियल विझंदासीं असां। 1 सॼो नारियल विधो आहे मां। इनखे चङी तरह भुञंदासीं। इन में विझंदासीं असां सावा मिर्च, 4-5 सावा मिर्च विझणा आहिनि। सावा मिर्च घटि वधि असां पंहिंजे हिसाब सां करे सघंदा आहियूं। लॻभॻि 5 मिंट भुञण खां पोइ इनखे थधो करे असांखे मिक्सी जार में विझणो आहे और इनखे पीसणो आहे। पीसण महिल गॾु विझणो आहे पाणी। लॻभॻि 1 कोप इन में असां पाणी विझंदासीं। पोइ अगरि ज़रूरत पई त थोरो पाणी ॿियो बि विझंदासीं और बिल्कुलु इनखे सन्हो पीसणो आहे। थोरो सो लूणु विझी करे असां इनखे बिल्कुलु सन्हो पीसे वठंदासीं। ॾिसो इन तरह असांखे सफ़ा सन्हो पीसणो आहे। या असांजी चटनी तयार थी वई आहे, पर अञा इनखे चटपटो ठाहिण लाइ इनखे असां लॻाईंदासीं तड़को। त तड़का पैन खणंदासीं, उन में विझंदासीं तेल और यानी राई, सॼा ॻाढ़ा मिर्च, कड़ी पत्तो और इहो तड़को विझंदासीं चटनी जे मथां। इन सां चटनी में ॾाढी बढ़िया टेस्ट ईंदी आहे। इहा असांजी चटनी तयार थी वई आहे। होटल वांगुरु सांभर, उन सां गॾु चटनी और सॉफ्ट और स्पंजी इडली। इहो असांजो घर जो ठहियल इडली सांभर और चटनी तयार आहे। हिकु दफ़ो ज़रूरु ठाहिजो और मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त तव्हांखे मुंहिंजो वीडियो कीअं लॻो। अगरि तव्हांखे मुंहिंजी वीडियो पसंदि आई हुजे त उनखे लाइक कजो, मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कजो, इंस्टाग्राम ते ज़रूरु फॉलो कजो और मुंहिंजी वीडियो खे ज़रूरु शेयर कजो। और मुंहिंजो वीडियो ॾिसण लाइ धन्यवाद।